सजी महफिल कहा देना जी बाबा बिस्मिल्लाह। सेठ जिब्रान जी फरमाश असा जो तकरीबन सूफी राग सां कमु इन जे करे ही शमन दा इन्हनि जा कलाम थोड़ा घटि यादि हूंदा आहिनि तव्हांखे सूफी ॿोली ॿुधायूं था बाबा। बिस्मिल्लाह। तमाम मुझी मशहूर भाई बाबा सरकार साईं अली मोहम्मद शाह सनाई जी जेका सोशल मीडिया ते हले पई सॼी महफ़िल जे नाम जी बाबा बिस्मिल्लाह। भागा में याद है जी बाबा आर्मी में बैठे हुए अलर्ट लगा बैठा है अटैक आर्मी कमांड संभाली बैठे भाई अचो भाई जरा गुलाम नगर खोखर पप्पन दाऊ थोड़ा स्पीकर का है आज